ओम साईं राम। गुल पंजो। चांद पाटिल जी ॼञ। हैदराबाद दखन जे औरंगाबाद ज़िले जे धूप ग्राम में हिकु शाहूकार मुसलमान चांद पाटिल नाले रहंदो हो। हिकु दफ़े जीअं हू औरंगाबाद वञी रहियो हो ऐं वाट ते संदसि घोड़ी गुम थी वई। भरिया 2 महीना हिन घोड़ी ॻोल्हे लहण लाइ पाण खूब पतोड़ियो, पर असुल पतो कोन पियुसि। आख़िर में निराश थी घोड़ीअ जी ज़ेन पुठीअ ते लटकाए पेरे प्यादो मोटी रहियो हो त 14 मैल पंधु करण खां पोइ हिन ॾिठो त अंब जे हिकु वण हेठां हिकु फ़क़ीर पंहिंजी चिलम तयारु करे रहियो हो। फ़क़ीर जे सिर ते टोपी, बदन ते कफ़नी पियल हुई ऐं पासे में हिकु पिंजरो हुउसि। फ़क़ीर जे सिॾ करण ते चांद पाटिल वटिसि वियो। फ़क़ीर चयसि, हीअ ज़ेन छा लाइ खईं अथई? जवाबु ॾिनई, घोड़ी गुम थी वई अथमि, तंहिंजी ख़ाली ज़ेन खयों पियो खणी ॻोल्हियां। फ़क़ीर चयसि, हितां भरिसां जेको नालो आहे उन तरफ़ वञी ॻोल्ह, मतां मिली वञई। चांद नाले तरफ़ वियो त पंहिंजे घोड़ी उते चरंदी ॾिठाई। अचरज में पइजी वियो। दिलि में चवणु लॻो त हीउ फ़क़ीर को वॾी मंज़िल वारो थो ॾिसिजे। पोइ घोड़ी साण करे जॾहिं फ़क़ीर वटि पहुतो त फ़क़ीर चिलम तयारु करे चुको हो। बाक़ी खेसि चिलम खे दुखाइण लाइ टांडो ऐं चिलम छिकण वारे कपिड़े खे आले करण लाइ पाणीअ जी घुर्ज हुई। चांद जे ॾिसंदे फ़क़ीर जीअं ज़मीन में चिमटो ज़ोर सां दॿाए ॿाहिरि कढियो त भरियल टांडो निकिरी आयो, जो हिन चिलम जे मथां रखियो। वरी ॿीहर जॾहिं चिमटे खे ज़मीन में ज़ोर सां खुपाए कढियईं त पाणी निकिरणु लॻो, जंहिंमां साफ़े जे कपिड़ो भॼाए आलो करे चिलम खे हेठां वेड़ियईं। पोइ चिलम मां ख़ूब सोटा कढी खां पोइ चांद खे इहा चिलम पीअण लाइ ॾिनई। चांद ॿई चमत्कार ॾिसी वाइड़ो थी वियो ऐं हथ जोड़े फ़क़ीर खे चयईं, मूंसां गॾिजी मुंहिंजे घरु हलो। फ़क़ीर जे हा करण ते ॿिए ॾींहुं फ़क़ीर साणुसि गॾिजी संदसि घरु वियो, जिते कुझु वक़्तु रहियो पियो हो। चांद पाटिल धूप ग्राम जो अधिकारी हो। संदसि पुट जी शादी थियण वारी हुई ऐं ॼञ शिरडी में घोट सां गॾु वञणी हुई। चांद उन लाइ ख़ूब तयारी ऐं बंदोबस्तु करे ॼञ सां गॾु फ़क़ीर खे बि पाण सां वठी वियो। शादी ख़तमु थियण बैदि ॼञ मोटी आई, पर फ़क़ीर उते शिरडी में रहिजी पियो, जिते हयाती भर रहियो। जॾहिं ॼञ शिरडी में पहुती, तॾहिं खंडोबा मंदर जे वेझो मालसापती जे ॿनीअ में हिकु वण जे हेठां दाॿो कयो वियो ऐं मंदर जे साम्हूं सभिनी ॿियल गाॾियुनि खे बीहारे हिकु हिकु थी ॼञ जा माण्हू लहण लॻा। जॾहिं फ़क़ीर लथो, तॾहिं मालसापती चयनि, आइए साईं, चई संदसि आदर सत्कार कयो। जो ॿुधी ॼञ जे सभिनी माण्हुनि फ़क़ीर खे साईं चवणु शुरू कयो ऐं जवान फ़क़ीर साईंअ जे नाले सां मशहूरु थी वियो। शिरडी में अचण खां पोइ साईं बाबा मस्जिद में नमाज़ करणु लॻो। उन खां अॻे हिकु बाबा देवदास पिणु केतिरनि सालनि खां उते रहंदा हुआ, जंहिंसां बाबा जिन जो प्रेम थी वियो ऐं हिन सां गॾु कॾहिं हनुमान मंदिर में, कॾहिं चावड़ीअ में गॾिजी रहंदा हुआ। कुझु वक़्तु पोइ जानकीदास नाले हिकु संत पिणु शिरडी में आयो, जंहिं वक़्तु वार्तालाप करण लाइ कुझु वक़्तु वञी गुज़ारींदा हुआ। जानकीदास बि कॾहिं कॾहिं बाबा जिन वटि ईंदो वेंदो हो। हू जॾहिं बाबा जिन खे पहिरियों दफ़ो बाग़ में खे पाणी ॾींदो ॾिठो, तॾहिं चवणु लॻो त शिरडीअ जा के भाग जाॻिया आहिनि, जो बाबा जहिड़ो महिनती अमूल्य हीरो अची हिते वास कयो आहे। अक्कलकोट महाराज जो हिकु प्रसिद्ध संत आनंदनाथ पिणु शिरडी में जॾहिं अची पधारियो, तॾहिं बाबा खे ॾिसी चयईं, जेतोणीकि हीउ फ़क़ीर ॿाहिरां ॾिसण में रवाजी माण्हू थो अचे, पर अंदर में ऊची मंज़िल ते पहुतल आहे। अव्हां खे भविष्य में पाण ई पतो पवंदो त केतिरे क़दुरु पहुतल शख़्स आहे। जवानीअ में बाबा जिन पंहिंजा वार कीन कतरींदा हुआ ऐं पहलवान जा हलंदा हुआ। शिरडी खां 2 मील परे राहता ग्राम में वञी उते गेंडे, जाइ ऐं ॿियनि गुलनि जा ॿूटा ख़रीद करे उन्हनि खे साफ़ करे ॿारहा ठाहे
उन्हनि में अची लॻाईंदा हुआ। वामन तात्या नाले हिकु भगत हर रोज़ु मिटीअ जा 2 कचा दला ॾेई वेंदो हो, पर जॾहिं शाम जो उहे कचा दला वण जे हेठां बाबा जन रखंदा हुआ त उहे फाटी भॼी पवंदा हुआ। तात्या वरी ॿिया 2 कचा दला हर रोज़ु खणी ईंदो हो। भरिया 3 साल साईं बाबा बाग़ जी फलवाड़े जी संभाल अहिड़ी कई जो बाग़ परियां ई पियो बहकंदो हो। अॼुकल्ह उन बाग़ में बाबा जन जी सुंदर समाधि शोभा ॾेई रही आहे, जंहिंखे हज़ारे यात्री ऐं भक्त अची मथो टेकींदा आहिनि। अक्कलकोट महाराज जे चाकरियुनि जी स्थापना। शोलापुर जे अक्कलकोट महाराज जो ॿियो भक्त भाई कृष्ण जी अली बाग़ीकर नाले हो, जो महाराज जी मूर्ति जी पूजा कंदो हो। हिकु दफ़े हू महाराज जी चाकरियुनि जी दर्शन करण लाइ शोलापुर वञण लाइ संभरियो त सपने में अक्कलकोट महाराज खे दर्शन ॾेई चयो, अॼुकल्ह मुंहिंजो रूप शिरडी में रहंदो आहे, तूं हिन जी पूजा कंदो कर। उन बैदि भाई कृष्ण शिरडी में अची साईं बाबा जी पूजा करणु शुरू कई ऐं 6 महीना सांदे रही यादगिरीअ तौरु 1912 में निमनि जे वण हेठां महाराज जूं चाकरियूं ठाराए स्थापना करणु वियो। हिकु ब्राह्मण खे पिणु पघार ते मुक़ररु कयो वियो ऐं पूजा जी सामग्री वग़ैरह जो सॼो प्रबंध ॿिए भक्त सगुण मेरू नायक जे हवाले कयो वियो। 1912 में डॉक्टर रामराव कोठारी बाबा जी जे दर्शन लाइ शिरडी में आयो। हिन सां गॾु संदसि कंपाउंडर ऐं उनजो दोस्त भाई कृष्ण अली बाईकर पिणु आया। श्री दीक्षित कंपाउंडर ऐं प्रबंधक सुगुण मेरू पाण में गहरा दोस्त थी विया। पाण में बहस कंदे टिनी खे वीचार आयो त श्री साईं बाबा जे शिरडी में ऐतिहासिक आगमन जी पौतुर यादगिरीअ में बाबा जिन जूं चाकरियूं छो न क़ाइमु कयूं वञनि। कंपाउंडर राय ॾिनी त जे इहा ॻाल्हि डॉक्टर कोठारी सां ज़ाहिर कबी त हू वॾी ख़ुशीअ सां उन सुंदर कार्य में दिलि विझां मदद कंदो। ॿिन्ही गॾिजी इहो ठहिराउ जॾहिं डॉक्टर अॻियां रखियो तॾहिं डॉक्टर ॿीहर अची चाकरियुनि जी माप ऐं रूप रेखा वठी सुंदर चाकरियुनि जा 2 जोड़ा मुंबई मां बणाए हिकु खंडोबा मंदिर जे में पिणु भेंट तौरु मोकिलिया। उपासना कंदड़ महाराज वरी उनखे सुधारण ऐं वधीक दुरुस्त करण जी सलाह ॾिनी ऐं उन मूजिबि चाकरियुनि ते कंवल गुल वग़ैरह उकारिया विया। चाकरियुनि हेठां निम जे वण जे महात्मनि जे बारे में संस्कृत में पिणु श्लोक उकरायो वियो, जंहिंजो अर्थ आहे त मां भॻवान साईं बाबा नाथ अॻियां मस्तक नवायां थो, जंहिंजे कृपा सां निम जो कोड़ो वण बि अमृत जहिड़ो थी पियो आहे ऐं अनेक बीमारियुनि जे छुटाइण करे कल्प वृक्ष खां बि गोल खणी वियो आहे। सावन महीने जे पूर्णिमा ते चाकरियुनि जी स्थापना 11 बजे कई वई। श्री दीक्षित उहे मथे ते रखी सरगस ठाहे वॾे धाम धूम सां खांडोबा जे मंदर खां द्वारका माई मस्जिद में खणी आयो। बाबा जिन उन्हनि चाकरियुनि खे छुए चयो त ही भॻवान जा पौत्र चरण आहिनि, हिन जी निम जे वण हेठां स्थापना करियो। स्थापना खां हिकु ॾींहुं अॻे पिस्ता सेठ नाले पारसी भक्त 25 रुपया बाबा जिन खे मनी ऑर्डर करे मोकिलिया हुआ, जे बाबा जिन चाकरियुनि जे अॻियां भेंट तौरु करे रखिया। स्थापना करण ते कुल ख़र्च 100 रुपया आयो, जंहिंमां 75 रुपया गुप्त द्वारा कठा कया विया। डॉक्टर कोठारी दीपक जे निमित्त पहिरियां 5 साल 2 रुपया दर महीने मोकिलींदा हुआ ऐं चाकरियुनि जे चइनी पासे लोह जे शीखुनि लॻाइण लाइ लोह जूं शीखूं पिणु आयूं, जंहिंजे स्टेशन खां वण ताईं आणण जी मज़दूरी 7.5 रुपया सुगुण मेरू नायक ॾिनी। अॼुकल्ह सुगुण भोग वग़ैरह लॻाइण ऐं शाम जो दीपक जलाइण जो कमु कंदो आहे ऐं ॿिया कम करण वास्ते हिकु नंढो पुजारी रखियो वियो आहे। भाई कृष्ण जो अवल त अक्कलकोट महाराज जो शिष्य हो, 1912 में चाकरियुनि स्थापना करण जे शुभ मौक़े ते शिरडी में आयो। शिरडी दर्शन करण बैदि जॾहिं बाबा जन खां मोकिलणु आयो त बाबा जी चयसि, अरे अक्कलकोट में हाणे छा रखियो आहे, उते अजायो थो वञी, उते जो महाराज मां हिते ई आहियां। इहो ॿुधी भाई कृष्ण वञण जो ख़्यालु लाहे छॾियो। बाबा जिन में कुश्ती लड़ण खां पोइ फेरो। शिरडी में मोहद्दीन तंबोली नाले हिकु पहलवान हो, जंहिंसां बाबा जिन जो कंहिं ॻाल्हि ते मतभेद थी पियो ऐं कुश्ती लड़िया, जंहिंमें बाबा जिन हारायो।
उन हार खां पोइ बाबाजन पंहिंजी पोशाक ऐं रहण सहण में बदिली आंदी, यानी बदन ते कफनी लंगोट ऐं मथे ते कपिड़े टुकर ॿधंदा हुआ। वेहण ऐं सुम्हण लाइ टाट जो हिकिड़ो टुकड़ो कतब आणींदा हुआ। पुराणनि फाटल कपिड़नि पाइण में वधीक राज़ी थींदा हुआ। हमेशह चवंदा हुआ, ग़रीबी अव्वल बादशाही, अमीरी से लाख सवाई, ग़रीबों का अल्लाह भाई। हिकु गंगागर खे पिणु कुश्ती लहण जो चाह ऐं शौक़ु हूंदो हो। हिकु भरे कुश्ती लड़ंदे हिन में त्याग भावना अची प्रकट थियो ऐं मथीं कुश्ती जे लड़ाईअ बैदि आकाशवाणी ॿुधाई त तोखे पंहिंजे शरीर भॻवान सां रांदि करण ऐं खेलण में लॻाइणु घुरिजे। उन आकाशवाणी जो मथियुसि अहिड़ो त असरु थियो जो सभु संसारी शौक़ु छॾे आत्म अनुभूति करण में लॻी वियो ऐं पंतामजी ग्राम जे वेझो हिकु मठ क़ाइमु करे उते पंहिंजनि शिष्यनि समेत रहणु लॻो। श्री साईं बाबा वरी ॿोलण ऐं वार्तालाप करणु छॾे ॾिनो। के बि प्रेमी सुवाल पुछंदा हुअसि त जवाबु हिकु या ॿिनि लफ़्ज़नि में ॾींदा हुआ। ॾींहं जो निम जे वण जे छाया में, शाम जो मर्ज़ीअ मूजिबि कंहिं पासे हवाखोरी करण लाइ या चकर हणणु वेंदा हुआ। जॾहिं नीम गांव में वेंदा हुआ त घणो करे तिबिक टेंगले जे घर वेंदा हुआ। श्री बाला साहिब खे घणो प्यारु कंदा हुआ। हिन जे नंढे भाउ नाना साहिब खे ॿी शादी करण बैदि बि संतान कान थी। तॾहिं बाला साहिब भाउ नाना साहिब खे शिरडी साईं बाबा जे दर्शन करण लाइ शिरडी मोकिलियो ऐं साईं बाबा जी कृपा सां हिन खे हिकु पुत्र प्राप्त थियो। साईं बाबा वटि हाणे दर्शन कंदड़नि जी पीउ वधणु लॻी ऐं संदसि नालो दूर दूर ते शहरनि ताईं फैलिजी वियो। अहमदनगर में बाबा जिन जी सारा ॿुधी नाना साहिब चिंदोरकर, केशव चिदम्बर ॿिया केतिरा प्रेमी शिरडी में अचणु लॻा ऐं सॼो ॾींहुं बाबा जिन जे चौधारी चकर ठाहे गोया खेनि घेरो करे वेठा रहंदा हुआ। राति जे वक़्तु बाबा जिन पुराणी टुटल मस्जिद में वञी आराम कंदा हुआ। पाण वटि सिर्फ़ु हिकु चिलम तंबाकू, पाणीअ लाइ टम्बलर या जग, हिकु कफनी, हिकु कपिड़ो बदन खे वेढ़ण लाइ ऐं हिकु सटका यानी सोटी या लठ ऐं हिकु लंगोटी रखंदा हुआ। मथे ते अछो टुकुर अहिड़ी तरह ॿधंदा हुआ जो उनजो हिकु छेड़ो ॾाए कन खां वारनि जी चोटी वांगुरु परियां मालूम थींदो हो। उहो हफ़्ते हफ़्ते साफ़ु कंदा हुआ। पेर में जुती या चंपल असुल की न पाईंदा हुआ। ॾींहं जो टाट जे टुकुर खे आसन करे कतब आणींदा हुआ। सियारे जे थधि खां बचाव लाइ ॾखण न मुंहुं करे धूणी दुखाईंदा हुआ, जंहिंमें लकड़ियुनि जा नंढा नंढा टुकड़ा विझंदा वेंदा हुआ। गोया बरंदड़ बाहि में पंहिंजा अहंकार ऐं सभिनी अशुभ कामनाउनि ऐं ख़राब वासनाउनि खे आहुति करे विझंदा रहंदा हुआ। ज़ुबान सां अल्लाह मालिक अल्लाह मालिक हरदम पिया उचारींदा हुआ। जंहिं मस्जिद में रहंदा हुआ उन जे 2 कमरनि जेतिरी डेग हूंदी हुई, जंहिंमें सभु भक्त अची दर्शन कंदा हुआ। 1912 खां पोइ पुराणी ऐं टुटल भॻल मस्जिद जो उधार थियो ऐं मस्जिद खे फर्श में हणायो वियो। मस्जिद में अची रहण खां अॻु चवनि था त ताकिया गाम में कुझु वक़्तु रहिया हुआ, जिते पेरनि में घुंघरू ॿधी प्रेम में अची नचंदा ऐं ॻाईंदा हुआ। पाणीअ खे तेल बणाइण। बाबा जिन शाम जो दुकानदारनि खां टम्बलर में तेल जी भिक्षा वठी ॾीयनि जी कतार ॾियाईअ वांगुरु ठाहे सॼी राति मस्जिद खे रोशन कंदा हुआ। दुकानदारनि पंहिंजो तेल मुफ़्त में जलंदो ॾिसी पाण में सलाह ॿियारी त मस्जिद में हर रोज़ु ॾियारी करण लाइ असांखे तेल ॾियणु बंदि करणु खपे ऐं बाबा जिन खां सुबुह खां वठी तेल जी भिक्षा न ॾिजे। नेम अनुसार जॾहिं बाबा जिन वटनि टम्बलर में तेल जी भिक्षा वठणु विया त सभिनी तेल ॾियण खां इनकार कयो ऐं घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हाए बाबा जिन जो निराधार कयऊं। बाबा जिन शांति सां मोटी मस्जिद में आया ऐं सुकल वटियूं ॾीए में विझी हमेशह वांगुरु ॾीआ ठाहे रखिया ऐं टम्बलर में जेको तरे में थोरो तेल रहियल हो तंहिंमें पाणी विझी उनखे चङी तरह हिलाए टीन जे पाट में इहो विझी ॾीयनि में विझंदा विया। सभु दुकानदार जाचे रहिया हुआ त बाबा जिन ॾीआ कीअं था ॿारनि। जॾहिं पाणीअ मां जलियल तेल वारा ॾीआ अॻे वांगुरु सॼी राति ॿरंदा रहिया तॾहिं शर्मिंदा थिया ऐं बाबा जिन खां अची माफ़ी वरितऊं। बाबा जिन खेसि माफ़ी बख़्शे चयो त आईंदे खां सावधान थी सभिनी सां सचो व्यवहार कंदा कयो। कूड़ो गुरु ऐं सचो शिष्य। बाबा जिन जे कुश्ती लहण जे वाक़े खां
5 साल पोइ जौहर अली नाले हिकु फ़क़ीर पंहिंजनि शिष्यनि समेत रायता गांव में आयो ऐं वीरभद्र मंदिर जे वेझो हिकु मकान में रहणु लॻो। हिन खे सॼो क़ुरान बर ज़ुबान यादि हो ऐं आवाज़ बि मधुर होसि। ॻोठ जा केतिरा धर्मी श्रद्धालु माण्हू हिन वटि अचणु लॻा ऐं संदसि आदर सत्कार करणु लॻा। श्रद्धालु माण्हुनि खां माली मदद मिलण ते हिन वीरभद्र मंदिर जे भरिसां हिकु ईदगाह ठाहिण जो इरादो ज़ाहिरु कयो त किन माण्हुनि जो इन ॻाल्हि ते साणुसि झेड़ो थी पियो, जंहिं करे जौहर अली राहता गाम छॾे शिरडी में आयो ऐं बाबा सां गॾु मस्जिद में अची रहणु लॻो। संदसि मिठे आवाज़ ते मोहिजी माण्हू संदसि इज़त वग़ैरह करणु लॻा त जौहर अली जो मग़ज़ु एतिरो वधी वियो जो बाबा जिन खे पंहिंजे शिष्य करे चवणु लॻो। बाबा जिन बि उन ते एतिराज़ु कीन वरितो ऐं माठ में रहिया। कुझु वक़्त खां पोइ बाबा जिन ऐं जौहर अली ॿई गॾिजी राहता गांव में रहणु लॻा। मज़ो इहो थियो जो पाण खे गुरु चवाईंदड़ जौहर अली खे पतो ई कोन पियो त संदसि शिष्य बाबा जिन कहिड़े ऊच मंज़िल ते पहुतल आहिनि, लेकिन शिष्य बाबा जिन खे बख़ूबी ख़बर हुई त पाण खे गुरु सॾाईंदड़ जौहर अली में केतिरी लियाक़त ऐं लाइक़ी आहे। उन हूंदे बि बाबा जिन संदसि निराधार कीन कयो ऐं पूरन शिष्य बणिजी गुरुअ जी पूर्ण तरह सां शेवा वग़ैरह कंदा हुआ। कॾहिं कॾहिं ॿई गॾिजी शिरडी में पिणु ईंदा हुआ, पर शिरडी में रहंदड़ भक्तनि खे बाबा जिन जो राहता में परे रहणु पसंदि न आयो ऐं गॾिजी बाबा जिन खे वापसि वठण लाइ विया। ईदगाह जे वेझो ई संदसि बाबा जिन सां मुलाक़ात थी ऐं हिननि पंहिंजे अचण जी मुराद ज़ाहिर कई। बाबा जिन खेनि चयो त फ़क़ीर जौहर अली सुभाउ जो बिल्कुलु क्रोधी ऐं दुष्ट आहे, तंहिं करे मूंखे असुलु कीन छॾींदो। बहितर आहे त अव्हीं फ़क़ीर साईं जे अचण खां अॻे हितां कख पन थी वञो। ऐं एतिरे में फ़क़ीर बि उते अची पहुतो। जॾहिं सम्झाईं त शिरडी वारा संदसि शिष्य बाबा जिन खे वठणु आया आहिनि, तॾहिं आग बबूला थी वियो ऐं बकवास करणु लॻो। पर ओचितो संदसि मन में अहिड़ो फेरो अची वियो जो अंत में गुरु शिष्य ॿई अची शिरडी में रहिया। कुझु ॾींहं खां पोइ संत देवीदास जो 10-11 वरनि जी अवस्था में शिरडी में आयो हो ऐं हनुमान जे मंदिर में रहंदो हो। हिकु तेज़ फ़हम पूरन त्यागी ऊनो ज्ञानी हो, जंहिं करे तात्या कोटे, काशीनाथ ऐं ॿिया खेसि गुरु वांगुरु मञींदा हुआ। वटिसि फ़क़ीर जौहर अली खे के शख़्स हिन सां ज्ञान चर्चा करण लाइ वठी आया, जंहिंमें गुरु जौहर अली हारायो ऐं लज लिकाइण लाइ शिरडी मां भॼी वञी बीजापुर में लिको। पोइ केतिरनि सालनि खां पोइ वरी शिरडी में आयो ऐं साईं बाबा खे पाणे अची पेरे पियो। जेको गुरूर ऐं भ्रम होसि त मां गुरु आहियां ऐं साईं बाबा मुंहिंजो शिष्य आहे, उहो दूरि थी वियुसि। तंहिं हूंदे बि बाबा जिन खेसि गुरु वांगुरु आदर ऐं इज़त ॾींदा हुआ, छो त सही कयूं त हिन बराबरि पछतायो आहे ऐं हाणे पूरे इलाइक़े ते आयो आहे। मतिलबु त साईं बाबा पंहिंजे हालत सां साबित करे ॾेखारियो त अहंकार इंसान खे कीअं थो किराए ऐं वरी खेसि छुटकारो कीअं थो मिले। पंहिंजनि प्रेमी शिष्यनि ऐं भक्तनि अॻियां आदर्श रखण लाइ अवल पाण पिरोए करे ॾेखारियईं त आत्मा अनुभव जे रस्ते में इंसान कीअं वाधारो करे सघंदो। मथीं कथा मालसापति जे लिखियल किताब मां ॾिनी वई आहे। ओम साईं राम। गुल पंजो पूरो थियो।